पंजाब में तबाही मचाईंदड़ बोर जो पानी सिंध में दाख़िल थियण जो सिलसिलो जारी। गुडू बैराज वटि वॾी बोर डिक्लेयर। गुडू वटि 24 कलाकनि दौरान 32,000 क्यूसिक्स वाधि रिकॉर्ड मथां विकिरियो। 5,44,658 क्यूसिक्स ताईं पहुची वियो। सखर बैराज वटि बि 24 कलाकनि दौरान 19,000 क्यूसिक्स जी वाधि। सखर बैराज वटि मथां विकिरियो 4,72,580 क्यूसिक्स थी वियो। कोटली बैराज वटि पाणीअ जो मथां विकिरियो 2,62,509 रिकॉर्ड कयो वियो आहे। पंजाब में बोर जूं तबाहकारियूं जारी। बहावलपुर जा 100 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। लोधरान में 2 हिफ़ाज़ती बंद टुटण सबबि पाणी आबादी में दाख़िल थी वियो। ड्रोन जी मदद सां पाणी में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो। रिलीफ कमिश्नर मूजिबि पंजाब में बोर सबबि 97 ॼणा फ़ौत ऐं 4,500 ॻोठ मुतासिर थिया आहिनि। पंजाब में बोर मुतासिरनि जो अंगु 44,98,000 थी वियो आहे। फील्ड मार्शल आर्मी चीफ आसिम मुनीर तरफ़ां कसूर में जलालपुर वाला में रिलीफ कैंप्स जो दौरो। ISPR मूजिबि दौरे दौरान सैयद आसिम मुनीर बोर्ड वारी सूरतहाल में इमदादी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो। खेसि ॿोॾ ऐं इमदादी कार्रवाइनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। फील्ड मार्शल पाक फ़ौज ऐं सिविल इंतज़ामिया पारां रेस्क्यू कयल बोर मुतासिरनि सां मुलाक़ात बि कई। बोर मुतासिरनि मदद करण ते पाक फ़ौज जा थोरा मञिया। सैयद आसिम मुनीर तरफ़ां रेस्क्यू ऐं पुलिस एहलकारनि जी बुलंद हौसले जी वाखाण। गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली फ़लस्तीनी मसइले जी 2 रियासती हल लाइ न्यूयॉर्क खे डिक्लेरेशन जी मंज़ूरी ॾेई छॾी। डिक्लेरेशन में इसराइल फ़लस्तीन तकरार जो 2 रियासती हल मुक़ररु मुदे अंदरि हल करण लाइ मज़बूत ऐं नाक़ाबिले वापसी क़दम खणण ते ज़ोर भरियो वियो। ठहिराउ जे हल में 12 मुल्कनि वोट ॾिनो। अमरीका ऐं इसराइल समेत 10 मुल्कनि मुखालफ़त में वोट ॾिनो। ठहिराउ में हमास जे 7 अक्टूबर ते हमले वारे वाक़िए जी मज़म्मत कई वई। हमास खां फौरी तौरु हथियार फिटा करण जो मुतालबो। गज़ा जी नाकाबंदी, शहरनि ऐं मिल्कियतुनि ते इसराइली हमलनि ऐं फ़लस्तीनियुनि खे फ़ाक़ाकशी लाइ मजबूर करण जी मज़म्मत। गज़ा में आर्ज़ी आलमी इस्तेहकाम मिशन मुक़ररु करण जी हिमायत। अमरीका तरफ़ां ठहिराउ खे गुमराह कंदड़ ऐं उन अणमुंदाइते मशहूरीअ जी कोशिश करार ॾिनो वियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम तरफ़ां बोर मुतासिरनि लाइ पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोशिशुनि जी वाखाण। पंहिंजे बयान में शर्जील इनाम जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जो विजन बोर मुतासिरनि लाइ हिकु उमेद आहे। संदसि क़यादत में बोर मुतासिरनि जी वालियत ऐं सुख सां न वेहंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत पारां अञा ताईं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत बोर मुतासिरनि लाइ रिलीफ पैकेज जो ऐलान न करणु अफ़सोस जोॻो अमल आहे। उॾेरलाल वेझो गुज़िरियल ॾींहुं पुरस्कार नमूने गुम थियल ॻोठाणे जो रोहिड़ी कैनाल मां लाश हथ। ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ावासी मुज़मिल टालपुर जो लाश रोहिड़ी कैनाल जे 71 मोरी वटां हथ आयो। गुज़िरियल ॾींहुं मुज़मिल टालपुर जे वारसनि पारां संदसि गुमशुदगी बाबति थाणे ते इतला ॾिनो वियो हो। पुलिस मूजिबि नौजवान मच्छी मारण दौरान ॿुॾी फ़ौत थियो आहे। ऐं टिकटॉकर सामिया हिजाब ऐं हसन ज़ाहिद विच में हलंदड़ तकरार जो ड्राप सीन। ॿिन्ही हिक ॿिए खे अल्लाह जी रज़ा ख़ातिर माफ़ करे छॾियो। टिकटॉकर सामिया हिजाब जो हसन ज़ाहिद ख़िलाफ़ हलंदड़ अगवा केस ख़त्म थी वियो। टिकटॉकर सामिया हिजाब पंहिंजे अॻूणे मङींदे खे गैर मशरूत तौरु माफ़ कयो। हसन ज़ाहिद बि सामिया ते लॻल समूरा इल्ज़ाम वापसि वठी छॾिया। हुन पंहिंजी ग़लती जो एतिराफ़ कंदे माफ़ी वठी छॾी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, WTN भलीकार आवां यहाँ ज़ुबैर खोड़ो। तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।